नासिर वगड़ में सुमरा बिरादरी पारा दुकानन ते कब्जन खिलाफ इंडस हाईवे ते धरणो है पियो। एहतजाज कंदड़नि टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल सत्तार मुगेरी सां वीचार हिन रीत वंडिया आहिनि। नाज़रीन, वगड़ शहर के मेन इंडस हाईवे ते मौजूद आया। वगड़ शहर में सुमरा बिरादरी तरफा जमात अहले सुन्नत तंजीम इस्लाह अल फुकरा हुसैनिया नक्शबंदिया शहर वासिन तरफा वगड़ शहर के मेन इंडस हाईवे मुख्तलिफ हंधन ते वगड़ शहर अंदर इंडस हाईवे के 3 मुख्तलिफ हंधन ते धरणो लगायो वियो आहे। अचो त साणन गुफ्तगू कयूं त वधीक मुज़ाहिरीन जो छा चवण आहे। मुझी 52 साल उम्र आहे। यो दुकान असांजे चाचे मोहम्मद नवाज बख्श लखवाड़ को खरीद कयो 2300 रुपयन में 1965 में 1975 में 1975 में उन खां पोइ इहो दुकान यकी उन्हनि जे कब्ज़े में रहियो। अलाए केतिरा हिन वटि मसवाड़ ते बि ॿिया रहिया आहिनि। हींअर उन्हनि दुकान लाइ ज़बून हालत में थियो, उनखे नए सिर तामीर कराइनि पिया त मौलवियुनि उनखे एतिराज़ उतारियो त इहो दुकान जेको आहे सो असांजो आहे, असांजे मदरसे जो आहे, तव्हांजो न आहे। ॿ 3 ॾींहं अॻु में इन ॻाल्हि ते मौलवी साहिब सां मां मिलियो पियो हुयुमि त भाई इहो दुकान जेको आहे सो असांजे चाचनि जो आहे। तव्हां हिते जॾहिं तव्हांजो मदरसो ई न हो, तव्हांजो मदरसो हाणे थियो आहे, इन खां अॻु में कई साल उन्हनि वटि रखी रहियो आहे। तव्हांजे मदरसे खां अॻु में ई कंहिं बि मौलवी उन में मौलवी मुराद हो, मौलवी हफ़ीज़ हो, इन खां ॿियो अॻु में असांजो मौलाना अब्दुल अज़ीज़ साहिब जे वाल साहिब मौलाना अब्दुल करीम साहिब हिते पंहिंजो मुतवली ॿियो रखियो हो। उन ते कॾहिं बि को एतिराज़ न थियो त इहो दुकान जेको आहे असांजी मदरसे जी प्रॉपर्टी आहे। हींअर मौलवी गुल इनके सियासी इशू बणाए पंहिंजी क़यादत खे गुमराह करे जेको इनके सियासी मज़हबी रंग ॾेई इनके वधाए रहियो आहे। वगड़ शहर में असांजो हिकिड़ो फ़क़ीर हो हुसैनी, उन जो 55 साल पुरानो दुकान हो। उन पंहिंजो दुकान राहे करे नए ठाहिण जी कोशिशि कई जे नओं ठाराइजे त कुझु माण्हुनि अची करे उनजे मथां कब्ज़ो कयो ऐं चयूं हीउ दुकान असांजो आहे। बाबा तव्हांजो त 55 साल तव्हां किथे हुयो या सबूत आणियो। बग़ैर सबूत जे बग़ैर कंहिं दलील जे उन कब्ज़ो कयो, उन फ़क़ीर सां विड़िया, वॾो झेड़ो थियो। वरी जेको आहे सो असांजा माण्हू उते थाणे ते विया, SHO साहिब उन जी दाद फ़रियाद न कई, FIR न काटी, उबतो इन जे मथां NC करे उन्हनि खे ई जेको आहे सो मथां उन्हनि जे ज़ुल्म कयो, इन्हनि खे ई गिरफ़्तार कयो। असांजी हीअ जेका रैली आहे, असांजे रोड बंदि कयो आहे। रोड बंदि करणु असांजे नज़रिए में तमामु ग़लति कमु आहे, छो जो हिते के मरीज़ हूंदा, के ज़रूरतमंद हूंदा, के अहिड़ा हूंदा जेके परेशान थींदा हूंदा, किन खे अस्पताल पहुचणो हूंदो। लेकिन असां सफ़ा जेको आहे सो परेशान थी करे ऐं तमामु ॾुखायल आहियूं, असांजी दाद फ़रियाद थिए नथी। कैमरामैन हमजा खान बलोच सां गॾु अब्दुल सत्तार मुगेरी, धरती TV न्यूज़ वगड़।